सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन, अमन, मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम ॾींदड़ धरती। पर हिन धरतीअ जी तारीख़ रुॻो दरगाहुनि, रागनि ऐं रिहाणनि ताईं महदूद नाहे। सिंध पंहिंजे अंदरि बहादुरी, हिकमत अमली ऐं दिफ़ाई अज़मत जा अहिड़ा दास्तान बि सांढे वेठी आहे, जेके अॼु बि वक़्त जे दज़ हेठां पंहिंजे शान सां ज़िंदा आहिनि। खैरपुर मीरस भरिसां 110 फुट बुलंद टकरीअ ते बीठल ही अज़ीमुल शान क़िलो, जंहिंखे आम तौर ते कोड ॾिजी क़िलो सॾियो वञे थो, पर तारीख़ी ऐं दस्तावेज़ी हवालनि मूजिबि हिन जो असुलु नालो क़िला अहमदाबाद आहे। हीउ क़िलो सिर्फ़ु सिरुनि ऐं पथरनि जो ढांचो नाहे, पर सिंधी मेमारनि जे ॾाहप, पोरियतनि जी महिनत ऐं जंगी हिकमत अमली जो ज़िंदा सबूत आहे। उसूली तरह जेका बि रियासत वजूद में ईंदी आहे त जोग्राफिकली उन जी बाउंड्रीज़ जी तहफ़ुज़ जी जेका आहे उहा हाकिमनि खे, हुकुमराननि खे ज़रूरु ओन हूंदी आहे, छाकाणि त उन में सिर्फ़ु हाकिमनि जो तख़्त ताज कोन हूंदो आहे, पर रईयत राज बि हूंदो आहे। जॾहिं बि क़िला ठाहिया वेंदा आहिनि, इहे पुराणे ज़माने में असां उन्हनि खे क़िला चऊं था, पर एक्चुअली पंहिंजे ज़माने जूं इहे फ़ौजी छावणियूं हुयूं। जॾहिं मुस्लमाननि मोहम्मद बिन क़ासिम जे फतेह खां पोइ पहिरियों शहर मंसूरा जो ॿधो, त मंसूरा सां लाॻीतो हुननि हिकिड़ी नई कैंटोनमेंट ठाही, जंहिंखे महफ़ूज़ा सॾियो वञे थो। हाणे हुनजा आसार थोरा के बाक़ी बचा हुजनि सांगड़ दिले में, त कैंटोनमेंट जो तसवुरु महफ़ूज़ आहे। त सिंध में बि असां ॾिसूं था त रनीकोट खां वठी, नीरोन कोट खां वठी, क़िला कोडी जी ताईं असां वटि दलेल देरो, ॿिया कई कोट क़िला कचा पका असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंजो बुनियादी मक़सदु हो उन इलाइक़े खे दुश्मन जे या गनीम जे हमले खां बचाइणु। खैरपुर रियासत जे टालपुर हुक्मराननि धारियुनि जी यलगार खे रोकण लाइ 3 अहम क़िला तामीर कराया हुआ: क़िला इमामगढ़, क़िला शाहगढ़ ऐं ही शानदार क़िलो अहमदाबाद। रियासत खैरपुर 1843 ताईं टालपुरनि जे बराह रास्त रुस्तम ख़ान, सोराब ख़ान जे रही। उनखां पोइ अली मुराद ख़ान खां पोइ वरी जेको हुनजो बरतानिया सरकार जे ज़ैली रियासत जे ज़माने खां हलियो आहे, त इहे क़िले अहमदाबाद या शाहगढ़ या इमामगढ़, इहे टई क़िला जेके आहिनि, हूअं बि अॼु बि साइंटिफिकली दिफ़ाई एतबार खां 3 डिफेंस लाइन्स हूंदा आहिनि। कोई बि हिकिड़ो क़िलो सर्वाइव नथो करे सघे, डायरेक्ट अटैक थींदो। त मीरनि बि जितां हुननि खे ख़तरो हो, नेबरिंग स्टेट में जे पाड़े वारी रियासतूं, जोधपुर, जैसलमेर, गुजरात या जो जेके बि नेबरिंग स्टेट हुयूं, जितां हुनखे ख़तरो, उन जे बॉर्डरनि ते हुन ठाहे छॾिया 3 क़िला: शाहगढ़, उनखां पोइ इमामगढ़, पोइ क़िला अहमदाबाद। त इन जी अजीब हिकमत अमली आहे त हीअ प्योरली हिकिड़ो मीर साहिब इहे जेकॾहिं ठाहिनि हा त मैदान त खोड़ पिया न, पर हिकिड़ी ख़ासि पहाड़ी जॻह आहे, उठ जी शिकिल वारी हिकिड़ी हुनजी कंस्ट्रक्शन आहे, स्ट्रक्चर आहे, उन्हनि ते हीअ क़िलो अची हुन ठाहियो आहे ऐं पहाड़ ते ठाहियो अथऊं। मटीरियल हुन पकल सिरूं इस्तेमालु कयनि, पथर इस्तेमालु न कयो आहे। लोकल मटीरियल आहे इस्तेमालु, लखनि जे तइदाद में सिरूं ठाहियूं आहिनि। पर इन में जेका ख़ासि स्ट्रेटेजी आहे, दिफ़ाई हिकमत अमली आहे, उहा आहे त इन्हनि पंहिंजो हर दिफ़ाई जेको स्ट्रेटेजी आहे, उहा त हिन हर दरवाज़ो पंहिंजे मोड़ में रखियो आहे। सिधो कोई दरवाज़ो कोन्हे। पहिरें दरवाज़े मां अचो 90 डिग्री कुंड में दरवाज़ो आहे, उनखां पोइ वरी तव्हां अंदरि ईंदा, खूह वारो पासो, वरी तव्हां लेफ्ट टर्न करे वरी साम्हूं ईंदो, त वरी तव्हांजो टर्न में कर्व में दरवाज़ो आहे। 3 दरवाज़े तव्हां पहुचंदव त चढ़ाई ते जीअं माण्हूअ जो पंहिंजो स्टेमिना घटिजी वेंदी आहे, अहिड़े तरीक़े सां घोड़ो, हाथी जेको हुजे उन में उहा कुवत न रहंदी आहे। त इहा स्ट्रेटेजी पहिरियों त भई, छाकाणि त रूबरू जी लड़ाई, कोई ड्रोन जो ज़मानो कोन हो, न को राकेट जो ज़मानो हो, पर सिधी सही जी मुड़ुस जो मटो इहा लड़ाई, त उन में उन हिसाब सां न रही। सतह ज़मीन खां लॻभॻि 1500 फुट बुलंद हीउ क़िलो 2000 फुट डिघो ऐं 5000 फुट वेकिरो आहे। हिन अज़ीम अदावत खे तॾो के तामीरात वारे वज़ीर सराई मोहम्मद साले ज़हरी बलोच जी निगरानीअ में देसी इंजीनियरनि 27 सालनि जी अणथक महिनत खां पोइ मुकमल कयो। क़िला अहमदाबाद खे रुॻो ख़ूबसूरती लाइ न, पर मुकमल दिफ़ाई हिकमत अमली तहत तामीर कयो वियो हो। तारीख़ी तरह इहो मालूम थियो आहे त कोडी जी क़िले खे ठाहिण वारा जेके आहे, उहो थिंक टैंक जेका हुई, उहा त सराई मोहम्मद साले ज़हरी बलोच
उनखे सुपरवाइज़ कयो, लोकल उनजा ॿिया बि हूंदा, पर जेका लेबर मोस्टली हिते यूज़ थी उहा उन ज़माने में चवनि था त जोधपुर ऐं जैसलमेर में ॾुकार पियो त उतां माण्हू जेके वीचारा ॾुकार जा सटियाल हेॾे आया न हिन नेबरिंग स्टेट में जेका पाड़े वारी रियासत में, त ही इंसान दोस्ती जे बुनियाद ते रियासत ख़ैरपुर जे मीर साहबनि उन्हनि खे लेबर पावर खे जेको आहे मैन पावर खे इस्तेमालु कयो, यूटिलाइज़ कयो ऐं उन सभिनी लेबर खे जेके बि उनखे मिली सघिया उन्हनि खे हिन मज़दूरी ते लाथो ऐं शाम जो सवा सेर जुआर जो जेको आहे उहो मज़दूरी ते उन्हनि खे मिलंदो, खाधो पीतो, ऐं इन एवज़ ते इहा शइ जेका आहे इहो किलो तामीर थियो आहे। ॿियो बि उन्हनि खे इन में अंदरि ॿियूं बि टेक्निकल शयूं आहिनि जिन खे क़ाबिल ग़ौर असां सम्झंदा आहियूं, पर बहरहाल लेबर जेका इस्तेमालु थी आहे हुनरमंदनि जो इन खे ब्रिक मेसनरी में डेकोरेट कयो आहे उन्हनि खे। कोड जी किलो दिफ़ाई हिकमत अमली खां इन जे करे इलाही मज़बूत आहे त इन में 4 वॾियूं तोबूं चइनी तरफ़नि खां रखियल हुयूं ऐं 100 नंढियूं तोबूं नंढनि बुर्जनि ते रखियल हुयूं। हाणे इहो उन ज़माने जो एम्यूनेशन हो। हाणे चइनी कुंडनि ते 4 तोबूं रखियल हुयूं, हिकिड़ी मरियम तोब, हिकिड़ी सफ़न सफ़ा, हिकिड़ी मुल्क मैदान ऐं चौथी शीदियाणी। हर तोब जो नालो हो त जेकॾहिं कमांडर खे किथां फायर करण जी ज़रूरत पए त वायरलेस वग़ैरह बाक़ी टाकी कोन हुई त रड़ करे उन जो नालो खणे हा त उहो कमांडर या उहो जेको कैनन इंचार्ज हो उहो फायर करे हा, तंहिंजे करे हुन नाला रखिया। हाणे वरी इहे बहालीअ सां कुझु वक़्तु इहे रस्तनि चौराहनि ते पयूं रहियूं, पर हाणे वरी मोटी अची सकावत खाते पंहिंजे असुल जाइ ते रखियूं आहिनि। मरियम तोब तारीख़ी तोब हिसाब सां इन करे बि तारीख़ घणी आहे। मरियम तोब जॾहिं पोर्चुगीज़नि ठटे ते हमिलो कयो हो त इहे पोर्चुगीज़ पंहिंजे काफ़िले में खणी आया ऐं वापसीअ ते ठटे खे लुटे फुरे जॾहिं तबाह कयूं त पोइ मरियम तोब बि छॾे विया। तव्हां ॾिसंदो त मरियम तोब ते अंग्रेज़ी में जेके रिवटूं हुन ते लिखियलु आहे मरियम कैनन, उहो वरी कलोड़नि खे हथ आई। कलोड़नि खां पोइ वरी जॾहिं मीरनि कैप्चर कयो सिंध खे त हुनजी हुकूमत खे त इहो टालपुरनि जे हिसे में आई ऐं ख़ैरपुरी टालपुरनि जे हिसे में आहे ऐं कोडी जी किले जे वेस्टर्न साइड ते इहा रखियलु आहे। हमले आवरनि खे शहर अंदरि तेज़ीअ सां दाख़िल थियण खां रोकण लाइ किले ऐं शहर जे चौधारी 5 मीलनि ताईं पखिड़ियल कची मिटी जो हिकु वॾो कोट ठाहियो वियो जेको 12 फुट मोकिरो हो। हिन कचे कोट ते हिकु वॾो लोही दरवाज़ो नसब हो जंहिंखे पार करण खां पोइ को दुश्मन किले जे मुख्य दरवाज़े ताईं पहुची सघे हा, पर असुल दिफ़ाई हिकमत अमली किले जे शाही दरवाज़े वटि अची ज़ाहिर थिए थी। हीउ दरवाज़ो सिधे रस्ते ते नाहे, पर 2 मज़बूत हिफ़ाज़ती बुर्जनि जे विच में 90 डिग्री जे ख़तरनाक मोड़ ते ठाहियो वियो आहे। नतीजे में दुश्मन लाइ हाथी या घोड़ा इस्तेमालु करणु तक़रीबन नामुमकिन हो। दरवाज़े खे आम काठ मां न पर मज़बूत वणनि जे थंभनि खे पाण में ॻंढे वॾे लोही किलनि सां तयारु कयो वियो हो। जेकॾहिं दुश्मन हिते तरसी पवे हा त मथां बीठल सिपाही तीर, नेज़ा ऐं ॿरंदड़ तॾा वसाए खेनि सेकंडनि में पसपा करे छॾनि हा। मुख्य दरवाज़ो पार करण खां पोइ साम्हूं हिकु वसी मैदान मौजूदु हो। हिते हिकु वॾो खूह तामीर कयो वियो जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु पाणी फ़राहम करणु न हो पर दुश्मन खे कुझु वक़्त लाइ तरसाइण बि हो। जॾहिं हमलियावर पाणी पी साह पटे हा तॾहिं मथां बीठल मक़ामी कमांडर दुश्मन जी फ़ौजी ताक़त, अफ़रादी क़ुवत ऐं हिकमत अमली जो जाइज़ो वठी पंहिंजे आख़िरी दिफ़ाई रिथाबंदी तयारु करे हा। हितां खां अॻिते दुश्मन खे 3 ख़तरनाक दिफ़ाई मरहलनि मां गुज़रणो पवे हा। ॿिए दरवाज़े ताईं पहुचण लाइ सख़्त चाढ़ियूं चढ़णियूं पवनि हा जेके हमलियावर जी जिस्मानी ताक़त ख़तमु करे छॾनि हा। जॾहिं दुश्मन उन्हनि चाढ़ियुनि ते पहुचे हा त ग़ुलाम गर्दिश तां तीरंदाज़ी, पथरनि ऐं लोही गोलनि जी बरसाति कई वञे हा। किले जे लहवारी दावत सबबि हेठां खां उछलायल तीर या गोलो सिधो मथे पहुची न सघंदो हो। 2 दरवाज़ा पार करण खां पोइ 3 चाढ़ीअ ताईं पहुचंदे हमलियावर जी समूरी चुस्ती ख़तमु थी चुकी हुजे हा। हू इंतिहाई हिकु सोढ़ी घिटीअ में फासी पवे हा जिते चौधारी तोपुनि ऐं तीर अंदाज़नि जी सिधे ज़द में हुजण करे बचणु तक़रीबन नामुमकिन हुजे हा। किला इमामगढ़ ते अटैक चार्लिस नेपियर कयो ऐं सो बि रियासत ख़ैरपुर जे टालपुर हाकिम मीर अली मुराद खे पाण सां गॾु वठी ऐं मीर अली मुराद खे चई त पहिरियों गोलो तूं हलाए। सिर्फ़ु हुनजी हमदर्दियूं, हुन जूं जेके वफ़ादारियूं उनखे मैयर करण जे लाइ, उन्हनि जो पैमानो ॾिसण लाइ हुननि तारीख़ी इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त मीर रुस्तम ख़ान 70+ असांजो हाकिम हो।
उहो इन हमले जे करे कोडी जी मां पंहिंजी जान बचाए निकितो इमामगढ़ खां पोइ शाहगढ़। इमामगढ़ ते चार्ल्स नेपियर गोला वसाया ऐं उन खां पोइ मीर साहिबु रुस्तम ख़ान जेको आहे उहो पंहिंजी जान बचाए ऐं निकिरी वियो। ऐं तारीख़ लिखे थी त मीर साहिब जी जेका मतिलबु ज़ईफ़ जेका बीबी घरवारी हुई उहा उठ तां किरी पई हुई ऐं उनजी जंग बि भॼी पई हुई इन अटैक खां पोइ। त बहरहाल तारीख़ी हवाला आहिनि पंहिंजा त इहो जेको अटैक थियो आहे उहो चार्ल्स नेपियर हिन ते कयो आहे ऐं उन खां पोइ जॾहिं काई मज़ाहिमत न थी आहे त रियासत ख़ैरपुर फ़तेह थी वई आहे। पर पोइ चार्ल्स नेपियर जेको आहे उहा रियासत ख़ैरपुर अली मुराद जे हवाले कई ऐं 9 साल ख़ैरपुर में सोराबी सिको जारी रहियो आहे। इन टें दरवाज़े जे बिल्कुलु मथां सिपह सालार जो इंतिज़ामी फ़ौजी कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो हो जितां सॼी जंगी हिकमत अमली हलाई वेंदी हुई ऐं हिन समूरी मौत जी रांदि खे पार करण खां पोइ ई को हमलेआवर साम्हूं बीठल फ़तेह ठुल ते पंहिंजो झंडो फड़काए किले जी फ़तेह जो ऐलान करे सघे हा। असां ॾिसंदासीं त हर जेके बि सिपाही जिते जिते उनजा आहिनि मोर्चा ठहियल या जेके उनजा रहण जूं जायूं आहिनि त उनजे बिल्कुलु जस्ट उन दीवार में तीरंदाज़ी जे लाइ ख़ासि तरह सां उन में हिकिड़ा निशान आहिनि जितां बि कंहिं दुश्मन खे ॾिसे उतां ई उनखे तीर अंदाज़ी सां तीर चुटे सघे थो। ऐं ॿियो त कमांडर जी जेका जाइ आहे उहा बि अहिड़ी आलिशान जाइ ते ई सभिनी खां मथां त जेकॾहिं सभिनी खे जॾहिं कैप्चर करे अचे त कमांडर वटि पोइ पहुचे। ऐं विक्ट्री टावर जेको हो फ़तेह बुर्ज बि कमांडर जे उनजे क्वार्टर जे भरिसां ई हो। कमांडर जे राइश जे हेठो ई एमुनेशन डिपू आहे जिते उन ज़माने जा जेके बि फ़ौजी सरबराह उहे इसले जो जेको डिपू आहे उहो अॼु बि उनजो ख़ाली खोल मौजूदु आहे ऐं इसले जो डिपू आहे उहो निगरानी में रहंदो। किला अहमदाबाद सिंध जे इंजीनियरिंग सियाणप ऐं दिफ़ाई हिकमत अमली जो अज़ीम यादगार आहे जंहिं ते सदन गुज़रण बावजूदु अॼु बि सिंध खे फ़ख़ुरु आहे। हीउ किलो रुॻो हिकु तारीख़ी माग नाहे पर सिंध जी बहादुरी ॾाहप ऐं शानदार माज़ीअ जो ज़िंदा दास्तान आहे।